रब्बे जुल जलाल फरमायो अक़िमिस सलात, कायम कर नमाज खे, कायम कर नमाज खे, गला नमाज खे कायम कर। ये हुक्म मिलियो, हुक्म मिलण सां असांजे मथां फर्ज थी वियो पंहिंजे मालिक जो हुक्म मञूं। नफ़ो आहेसि या न आहेसि, हुक्म मञणो आहे असांखे। पर रब अॻिते फरमाए थो त बाना मां ईअं ई हक़ बिना को तोखे हुक्म कोन ॾिनो आहे। इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर, बेशक हीअ नमाज तोखे गंदन कमनि बेहयायुनि बुरायुनि खां रोके छॾींदी। नमाज तूं पढ़ंदो वञ, गंदायूं तुंहिंजूं मां रब धोई छॾींदुसि। ही नमाज उहा शइ आहे जेका खुदा जी ज़ात जो कसम इंसान जो रुख मटाए छॾींदी आहे, इंसान के गुनाहनि जे गलियुनि मझां छिके ऐं फर्मा बरदारी जे राहुनि ते आणींदी आहे। ही नमाज आहे जंहिं नमाज जे पढ़ण सां इंसान जूं तकदीरूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। अरे जे कर्ज़ वारो ही नमाज दिल सां पढ़, कर्ज़ रब लाहे छॾींदुई। घर मां बीमारी न थी वञई, नमाज दिल सां पढ़ंदो वञ, बीमारियूं सभु छॾे वेंदई। जे परेशान आहीं, दर्दमंद आहीं, गमगीन गुज़ारी थो, तुझे दिल के सुकून न है, दिल बेकरार ऐं परेशान रहे थी, खुदा जो कसम सजदा कंदो वञ, ॾुख लहंदा वेंदा। ओ दर्दमंद, ओ ॾुखारा, ओ गमगीन गुज़ारण वारा, अड़े छो थो गैरनि जे दर ते ठोकरूं खाईंदो वती, छो थो वॾेरनि जे दर ते चापलूसी कंदो वती, छाजे लाइ थो वॾेरनि ऐं अमीरनि जा दर भेटींदो वती। आ मुंहिंजे करीम रब जे दर ते।